अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां इमरान चंद जो नए ब्लॉग सां गॾु ऐं टाइम थियो आहे 12:20 ऐं असां ब्लॉग स्टार्ट कयो आहे। ॾिसूं था छा थो थिए अॼु, केरु अचनि था पंहिंजा दोस्त हिते ऐं ब्लॉग में थिए छा थो। त दोस्तों ईअं पंहिंजे भाउ जे चैनल खे लाइक कयो, सब्सक्राइब कयो ऐं शेयर कंदा रहिजो ऐं एंड ताईं वीडियो खे ज़रूरु ॾिसिजो, ठीकु आहे दोस्तों। हीअ ॾिसो मिनसा सुम्ही पई आहे, पर मिनसा या त भालू सां सुम्हंदी आहे या नंढड़ो भालू कयो अथई, निंड पई आहे। मिनसा आ गई गांव से भाई, ये देखो। क्या नाम है आपका? जवेरिया। हाँ जवेरिया। और आपका? फिजा। फिजा। देखा दांत, देखा फिजा तुम्हारे? अरे फिजा के भी दांत टूट गए, मिनसा का भी दांत टूट गया। ये देखो, ये देखो। चलो भाई ट्यूशन पे जा रहे हो? जाओ जाओ, आ जाओ बेटा। और ये देखो मिनसा चूजा, देखो मिनसा, मिनसा खाना चूजा खान दिशा, खान दिशा। ओए ओए नंजरो, ओए चूजा। हेडिस तो सही ना, अतलास थोड़ा। तुझे तो मिठाई मिठाई पिंक पैंथर। पिंक पैंथर। चलो भाई। ओए ये भी है क्या? ये बड़ा मुर्गा है। मैं से करो भलो आए ना, ये भलो, ये भलो। लड़ाओगे तुम? नहीं अंकल। क्यों? अभी तो बच्चा है। बच्चा है, बड़ा होके लड़ाओगे ना इंशाल्लाह। थोड़ा ऊपर तो करो, दिखाओ दिखाओ, ऊपर करो। अच्छा, इसका नाम क्या रखा है? नाम नहीं रखा अभी। क्यों? तुम्हारा नाम क्या है? मेरा नाम हाशिर है। आशिर। तो इसका नाम क्यों नहीं रखा फिर? इसका रखेंगे। क्या नाम रखोगे? चलो बताओ। इसका नाम कालिया। कालिया। ऊपर कर देखूं। अबे हाँ यार, ये तो कालिया ही लग रहा है भाई, ये कालिया ही लग रहा है। दोस्तों सैटरडे संडे छुट्टी हूंदी आहे स्कूल जी, ऐं मिनसा चवंदी आहे मूंखे चांहि पराठो खाइणो आहे। पराठो खाईंदी न? पराठो है चाय। चाय। दोस्तों हे ॾिसो, हे गाॾी मां टेप निकिती आहे असलम भुट्टो जी गाॾी मां। असलम भुट्टो नई हणाई आहे, मतिलबु हेवी क़िस्म जी वॾी हणाई अथई। ऐं हे खणी आयो मूं वटि, मूंखे चई यार मारनि हे तूं खण ऐं पंहिंजी गाॾी में फिट कजां। मां चयो ठीकु आहे, हे बि सुठी आहे, एंड्रॉइड आहे, सुठी आहे। ऐं रिमोट बि ॾिनई, रिमोट बि असांखे ॾिनो अथई हिन जो, हे हिन जो रिमोट आहे। ऐं हे पाण हिन गाॾी में, पंहिंजी गाॾी में फिट कंदासीं। ऐं हिन जो सिस्टम बि मिलियो, उहो बि मां तव्हांखे ॾेखारींदुसि। एम वूफर असांजे हैदराबाद खां, बॉम्बे बेकरी खां असांजो दोस्त वठी आयो आहे असलम भुट्टो साहब। हिकिड़ो एजाज़ जे लाइ, हिकिड़ो मुंहिंजे लाइ। हे असलम भुट्टो साहब वेठो आहे। भाई कीअं यादि आहे असांजी? साईं मां जॾहिं हैदराबाद वेंदो आहियां त मूं ते इहो फ़र्ज़ु थी वेंदो आहे त मां तव्हांजे लाइ का न का शइ वठी अचां। पोइ हाणे मिठे में उहा वॾी शइ त मां नथो वठी अची सघां, जेके असां मिठो चवंदा आहियूं। हा, पोइ उन जो नव बदिल इहो आहे। बहरहाल हे हिकिड़ी ख़ुशख़बरी जी बि आहे न हिन में। हा, हीअ ख़ुशख़बरी आहे, पर फ़िलहाल इहा क्लोज़ था कयूं हिनखे, डिक्लेयर नथा कयूं। इहो अॻिते लिखो ॿुधाईंदासीं। हा, इंशाअल्लाह। ठीकु आहे, हलो सही आहे। वाह एजाज़ बेटा साहब, यार तुंहिंजो रंग सफ़ा कारो थो लॻे, इहो छा मसलो आहे? यार असल में मां ॾाढी मुंहिंजी नंढी हुई, हा, सभु मूंखे चाचा चाचा था चवनि, पोइ नंढी ॾाढी खे मूं कलर हणाए छॾियो। अरे कलर कराया थी? हा हा। अच्छा बहरहाल यार, मां तोखे तुंहिंजी वीडियो ॾेखारियां थो, तूं ॾिस मथां तूं फ़ैसिलो चेंज करी दाढ़ी जो। ठीकु ठीकु आहे, ओके। ऐं दोस्तों एम ऐं ऊपर हे पिया आहिनि, सुठी कंडीशन आहिनि, मतिलबु सुठी क्वालिटी में आहिनि, 4 चैनल आहिनि। असां पंहिंजी गाॾी में हणंदासीं। ऐं असलम भुट्टो असांखे एंड्रॉइड जी उहा LED ॾिनी, उहा मां तव्हांखे ॾेखारी। ऐं हे जॾहिं हिन सां फिट थींदो त वरी पूरो सिस्टम कंप्लीट थी वेंदो। ऐं दोस्तों हे एजाज़ बुढ़े जो पुटु आहे नंढड़ो, ऐं हे इस्लामाबाद में हूंदो आहे। कहिड़ी कॉलेज में हुआ? हवाई हल यादि न आहे, भले ठीकु आहे, ओके, को मसइलो कोन्हे। आर्मी पब्लिक में, आर्मी पब्लिक में। यार तूं इहो बि यादि नथो करे? न, मुंहिंजो ध्यानु सॼो ॾाढी ते आहे। तव्हांजो कमु मूंखे हे खिले छो त मां हिन खे ॾिसां दोस्त माने खे ज़ूम थो कयां। दाढ़ी रखी वरी कलर कराए हाणे फातो आहे, त हाणे छा कयां? अरे यार मूंखे लॻे थो एजाज़ बुढ़े खे सदमो अची वियो अथई। हल बहरहाल यार तव्हां कुझु बि चओ, मां मुतमइन आहियां। मुतमइन आहीं न? बाक़ाइदा ईअं डिस्टर्ब थी वेंदो आहे। ठीकु आहे, असलम मूं सां प्यारु कंदो आहे, उनखे नथी वणे, पर इनशाला अगरि हफ़्तो मां ढीठ रहियुसि त तव्हांखे बि वणंदो। फ़िलहाल इन जे लाइ असांजे तमामु दुनिया जे वॾे शाइर इहो ई चयो आहे, जंहिंजो नालो ग़ालिब हुयो, त ग़ालिब दिल बहलाने के लिए ख्याल अच्छा है। जो सार केक तक क्यों फिरो? अच्छा वाह एजाज़ केक खोलो भला। केक खोलो।
दोस्तों असीं केक कटे रहिया आहियूं असलम भुट्टो असांजे लाइ वॾे दिलि सां चाह में बॉम्बे बेकरी हैदराबाद तो केक वठी आयो आहे ऐं अॼु असां हुनखे कटींदासीं हालांकि चयो अथई त यार तव्हां घर खणी न पढ़ंदासीं असां हिते संगत खे बि त ॾेखारियूं न त यार असांजो दोस्त असां लाइ किथां सिरजी छा वठी आयो आहे। पंहिंजो बि खोलियां छा? न भले हिकिड़ो रख लियो हा, हिकिड़ो ठीकु आहे भला। रख लियो ऐं बिस्मिल्लाह करे कटियूंसि था। अब हाणे हिन ते हक़ पहिरियों जेको आहे तुंहिंजो ई आहे एजाज़ बुढ़े जो हक़ आहे सुनत बि रखी अथई सरंदी अब तोखे बाद में खरींदासीं मां पाण थो खावां ठीकु आहे। ये केक ॾेखारे छॾ दोस्तनि खे अब हे केक आहे हिकिड़ो हे केक आहे असां हिनखे हलाल कयो आहे। थैंक यू असलम भुट्टो थैंक यू थैंक यू थैंक यू थैंक यू असलम भुट्टो तुंहिंजे करे अॼु असांजो वात मिठो थियो आहे। हैदराबाद जो बॉम्बे केक मशहूरु आहे अॼु असांजे नसीब में थियो। असलम जो बि मुंहुं कारो मुंहुं मिठो करा। हाणे हिनखे इहे ॻाल्हियूं यादि रहंदी हिन ओॾो न आहे नाई ओॾो आहे। दोस्तो हाणे चांहि जो सिस्टम असां पाण वटि करे छॾियो आहे। अबाई छा थो विझी दीपे ॾाढो ख़र्चु बची वियो आहे असांजो असां हिते ई खीर पती विझी इन में ई पचाए ठका था कयूं। हूअं हाणे चांहि जो कप 40 रुपया थी वियो आहे असांखे 5 रुपए थो पए 6 रुपए थो पए। आवाज़ सही आहे न यार ॻाल्हि ॿुधो दोस्तो मूंखे असलम में इमरान परेशान करे छॾियो आहे तोखे ॾाढी नथी ठहे प्लीज़ कमेंट्स में ॿुधाइजो। काॾे थी वञे दादी के घर कंहिंजे घर दादी के घर दादी जे घर हाँ हलो साईं ॾिसूं हाणे नानी ॾो थी आई हाणे ॾाॾी ॾे थी वञे ठीकु आहे। हाँ हिन सां घर ख़बर अथई हाँ कहिड़ो आहे हल खड़का दर ॾिसूं खड़का मिन सां दर खड़कायो आहे ॾिसूं हाणे अंदरां केरु थो खोले छा थो थिए खोल वाह खोल दरवाज़ो ए गुलफाम मिन सां जो चाचू अची वियो हलो वाह हलो वाह चाचू खोलियो आहे हलो वाह चाचू मिन सां अची वई कंहिंसां मिलंदी आहे दादी सा ओड़े ओहो दादी सां काॾे वई आहीं जाई नानी में छा के तो घर नानी जे घर वई आहीं हाँ हाणे हेॾे आई आहीं अच्छा ठीकु। दोस्तो पहिरियों मिन सां वई पंहिंजी नानी जे घर लाड़काणो हाणे आई आहे पंहिंजी ॾाॾी जे घर कराची में हे ॾाॾी अथसि मुंहिंजी माउ आहे ऐं मिन सां इलाही ॾींहंनि खां पोइ हिते आई आहे न हा भला इहो ॿुधाए हे चाचू बि वेठो अथसि गुलफाम चाचू अक्सर माण्हू हिनखे ॾिसी धोखो खाई वेंदा आहिनि त अलाए इमरान चंडियो इहो आहे हा न हाँ हाणे ॿुधाए दादी खे छा पातल आहे कहिड़ा लटा पातल आहिनि ग्रीन ग्रीन वारी ॾिठई हा हाणे ॿियो सवाल ॾिसां कीअं थी सही ॾसे भला दादी खे अखियुनि ते छा पातल आहे चश्मो चश्मो ॾिठई ॿियो जवाब बि दुरुस्त थी वियसि मां ॿुधई केॾी हुशियार आहे इम्तिहान में पास थी वई बस नानी ठीक हुई हाँ मिनसा हाँ नानी ठीकु आहे राजाई सही हुई हा अच्छा ॿुध हिन घर में हिकिड़ो नंढिड़ो ॿार बि रहंदो आहे हुन जो नालो छा आहे मिसम मीसम शाबाश 5 ई सवाल सही थी विया हाणे तूं पेपर में फेल आहे मीसम कहिड़े पासे आहे काॾे ॿिए कमरे में सुतो पियो आहे ठीकु आहे दोस्तो असां आया आहियूं मीसम जे कमरे में मिनसा किथे मीसम किथे आहे ओड़े सुतो पियो आहे गुगुलो ओड़े गुगुलो वार कटराया अथई वाह ॾिस वार कटराया अथई हा इनखे ख़बर आहे तूं आई आहे न हल उपाड़ेसि भला किथे उपाड़ींदी हुयसि किथे हाणे थोरो ॻाल्हाएसि चएसि उथी उठी उठी छा थो चए ना छा थो चए नथो उठे नथो थिए उथियो अथई पुछेसि मसइलो छा अथई मछलो साथे चएसि उथी ढगा उतारेसि बकरी खे चएसि बकरी चएसि बकरी उठ हाँ उथियो अथई ओरे मेरा बेटा ओरे मिनसा आई अथई मिनसा रोई पियो मिनसा रोई पियो भॼ तूं त भॼ उथियो आहे शीअं हिते कीअं अब भाई कहिड़ा पता कया अथई छा थींदे हा हे छा थींदे पता मिनसा वठेसि त सही ॾिस पता वठेसि ॾिस ॾेई थो ॾिसो ॾेई थो वञ त वठेसि त हा हा छा थो चए ना चेस ॾे मूंखे ॾे दे हल वठेसि सोचे थो क़ाइदे आज़म आया सोचे थो
This one, this. मैं क्या बसी? खड़ी भरी वडे होड़ी खड़ी भरी वडे मनीस. खड़ा तो सही. हम एक्टिंग में खड़ी मनीस. पूरा में. ब. भरी वडे. तो दोस्तों कीअं लॻो अॼो को व्लॉग तव्हांखे ऐं असांजी हमेशह इहा कोशिशि हूंदी आहे त तव्हांखे एंटरटेन कयूं ऐं जीअं पहिरियों असां मिनसा जी नानी तव्हांखे ॾेखारीसीं लाड़काणे घुमायोसीं ईअं ई वरी असां तव्हांखे मिनसा जी ॾाॾी बि ॾेखारीसीं मिनसा जी ॾाॾी छा ॻाल्हायो छा चयो उहो बि तव्हांखे ॿुधायोसीं उहो घर बि ॾेखारियोसीं मिनसा जो कज़न बि तव्हांखे ॾेखारियोसीं त दोस्तों ईअं ई पंहिंजे भाउ जे चैनल खे लाइक कयो सब्सक्राइब कयो ऐं शेयर कंदा कयो ऐं वीडियो खे एंड ताईं ॾिसंदा कयो पर प्लीज़ कमेंट ज़रूर कंदा कयो जेका मुंहिंजी ग़लती का कोताही रहिजी वेंदी हुजे उन जे लाइ तव्हां ज़रूर मूंखे ॾिसंदा कयो ताकी नेक्स्ट व्लॉग में मां उहा न कयां ठीकु आहे तेसि ताईं पाण कयूं था अल्लाह हाफ़िज़ वरी ॿिए व्लॉग में पाण गॾु हूंदासीं मिनसा उथी सुबुह थी वई नाश्तो खा उथी मां उथी सुबुह थी वई उथी मिनसा हा न उथी